ओम शांति। अॼु ॾे मिले तारीख़ आहे 24/12/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार अविनाशी ज्ञान रत्न जो दान ई महादान। हिन दान सां राज़ी प्राप्त थींदी आहे, इन करे महादानी ठहो। प्रश्न: जंहिं ॿारनि खे सर्विस जो शौक़ु हूंदो आहे, हुनजी मुख्य निशानी छा हूंदी आहे? उत्तर आहे, हुननि खे पुराणी दुनिया जो वातावरण बिल्कुलु सुठो न लॻंदो। उन्हनि खे ॾाढनि जी सेवा करे आपसमान ठाहिण जी ख़ुशी हूंदी। उन्हनि खे पढ़णो पढ़ाइण में ई आराम ईंदो। सम्झाईंदा सम्झाईंदे गलो ई ख़राबु थी वञे त बि ख़ुशी रहंदी। उन्हनि खे कंहिंजी मिल्कियत बि न खपे। वो कंहिंजी प्रॉपर्टी जे पुठियां पंहिंजो समय न गवाईंदा। उन्हनि जी रग सभु तरफ़ां टुटल हूंदी। उहे बाप समान उदारचित हूंदा। उन्हनि खे सेवा जे सिवाय बि कुझु बि मिठो ई न लॻंदो। गीता। ओम नमः शिवाय। ओम शांति। रूहानी बाप जंहिंजी महिमा ॿुधी उहे बि ॿारनि खे पाठ पढ़ाईंदा आहिनि। ये पाठशाला आहिनि। तव्हां सभु हिते पाठ पढ़ो था। टीचर्स, ये सुप्रीम टीचर आहे जेके परम पिता बि चइबो आहे। ये सुप्रीम टीचर आहे जेके परम पिता बि चइबो आहे। परम पिता रूहानी बाप खे ई चइबो आहे। लौकिक बाप खे कॾहिं परम पिता न चईंदासीं। तव्हां चईंदा हाणे असां पारलौकिक बाप वटि वेठा आहियूं। कोई वेठा आहिनि, कोई महिमान ठही ईंदा आहिनि। तव्हां सम्झंदा आहियो असां बेहद जे बाप वटि वेठा आहियूं वरसो वठण लाइ, त अंदरि में केतिरी ख़ुशी हुजणी खपे। मनुष्य त वीचारा चिल्लाईंदा रहंदा आहिनि। हिन समय दुनिया में सभु चईंदा आहिनि दुनिया में शांती हुजे। ये त वीचारनि खे पतो न आहे कि शांती छा वस्तु थींदी आहे। ज्ञान जो सागर, शांती जो सागर बाप ई शांती स्थापना करण वारा आहिनि। निराकारी दुनिया में त शांती आहे। हिते त चिल्लाईंदा आहिनि कि दुनिया में शांती कीअं थिए। हाणे नई दुनिया सत्युग में त शांती हुई जबकि हिकु धर्म हुयो। नई दुनिया खे चईंदा आहियूं पैराडाइज़, देवताउनि जी दुनिया। पैराडाइज़ अर्थात देवी देवताउनि जी दुनिया। शास्त्रनि में जाते ताते अशांति जी ॻाल्हियूं लिखी छॾियूं अथनि। ॾेखारींदा आहिनि द्वापर में कंस हुयो, पोइ हिरण्यकश्यप खे सत्युग में ॾेखारींदा आहिनि। त्रेता में रावण जो हंगामो। सभु जगह अशांति ॾेखारे छॾी अथनि। मनुष्य वीचारा केतिरा घोर अंधियारे में आहिनि। पुकारंदा आहिनि बेहद जे बाप खे। जॾहिं गॉड फादर आया आहिनि तॾहिं उहे अची करे शांती स्थापना कंदा आहिनि। गॉड खे वीचारा ॼाणंदा ई न आहिनि। शांती हूंदी या नई दुनिया में, पुराणी दुनिया में हूंदी न आहे। नई दुनिया स्थापना करण वारो त हिकु बाबा ई आहे न। उन्हनि खे सॾु कंदा आहिनि कि अची करे पीस स्थापना करो। आर्य समाजी बि ॻाईंदा आहिनि शांति देवा। बाप चईंदा आहिनि पहिरियों आहे पवित्रता। हाणे तव्हां पवित्र ठहो था न। हुते पवित्रता बि आहे, पीस बि आहे, हेल्थ वेल्थ सभु आहिनि। धन बिगड़ त मनुष्य उदास थी वेंदा आहिनि। हिते तव्हां ईंदा आहियो हिन लक्ष्मी नारायण जहिड़ो धनवान ठहिण। हिते असां छो ईंदा आहियूं? हिन लक्ष्मी नारायण जहिड़ो धनवान ठहिण। इहे विश्व जा मालिक हुया न। तव्हां आया आहियो विश्व जा मालिक ठहिण, परंतु उहो दिमाग़ सभिनि जो नंबरवार आहे। बाबा चयो हुई जॾहिं प्रभात फेरी कढंदा आहियूं त साथ में लक्ष्मी नारायण जो चित्र ज़रूरु उठायो। अहिड़ी युक्ति रचो। हाणे ॿारनि जी बुद्धि पारस बुद्धि ठहिण जी आहे। हिन समय अर्जुन तमो प्रधान खां रजो ताईं पहुचे आहिनि। हाणे सतो प्रधान ताईं पहुचणो आहे। उहा ताक़त हाणे आहे न, यादि में रहंदा न आहिनि। योग बल जी ॾाढी कमी आहे। फट सां सतो प्रधान न ठही सघंदा आहिनि। इहे जो गायन आहे सेकंड में जीवन मुक्ति।
वो त ठीकु आहे, तव्हां ब्रह्मन ठहिया आहियो, जीवन मुक्त ठही ई वियो। पोइ जीवन मुक्त में भी सर्वोत्तम मध्यम कनिष्ठ हूंदो आहे न। जो बाप जो ठहींदा आहिनि त जीवन मुक्त मिलंदी ज़रूरु आहे, है न। बाबा चईंदा आहिनि न, चाहे उतां जो कोई बि हुजे, दासासी हुजे त बि हुनखे जीवन मुक्ति त चईंदासीं। भल बाप जो ठही पोइ बाप खे छॾे बि ॾींदा त बि जीवन मुक्ति ज़रूरु मिलंदी। स्वर्ग में झाड़ू लॻाइण वारो ठही वेंदो, स्वर्ग में त वेंदो न, बाक़ी पद कम मिली वेंदो। बाबा अविनाशी ज्ञान ॾींदा आहिनि, उन्हनि जो कॾहिं विनाश न थींदो आहे। ॿारनि जे अंदर में ख़ुशी जा ढोल बजणा खपनि। इहा हाय हाय थियण खां पोइ वाह वाह थियणी आहे। तव्हां हाणे ईश्वरी संतान आहियो, पोइ ठहींदा दैवी संतान। हिन समय तव्हांजी आहे हीरे तुल्य। तव्हां भारत जी सर्विस करे भारत खे पीसफुल ठाहींदा आहियो। हुते पवित्रता सुख शांती सभु रहंदी आहे। इहे जीवन मुक्त तव्हांजो देवी देवताउनि खां बि ऊच आहे। इहे जीवन ब्रह्मण जीवन तव्हांजो हीरे तुल्य आहे, देवी देवताउनि खां बि ऊच। हाणे त रचता बाप खे ऐं सृष्टि चक्र खे ॼाणंदा आहियो। चईंदा आहिनि इहे त्योहार आदि जो बि आहे, इहे परंपरा खां हलियल आहिनि, परंतु कॾहिं खां इहे के कोई ॼाणंदो न आहे। सम्झंदा आहिनि जॾहिं खां सृष्टि शुरू थी, रावण खे जलाइण आदि बि परंपरा खां हलंदो आहे। इहे सत्युग में त रावण हूंदो न आहे, है न। सत्युग में त रावण हूंदो न आहे, हुते कोई बि दुख न आहे, हिन करे गॉड खे बि यादि न कंदा आहिनि। हिते सभु गॉड खे यादि कंदा आहिनि, सम्झंदा आहिनि गॉड ई विश्व में शांती कंदा। हिन करे चईंदा आहिनि असां ते रहम करो, है न। हाणे सत्युग में रावण हूंदो न आहे, हुते कोई दुख न आहे, है न। हिन करे गॉड खे बि यादि न कंदा आहिनि। हिते सभु गॉड खे यादि कंदा आहिनि, सम्झंदा आहिनि गॉड ई विश्व में शांती कंदा। हिन करे अची करे रहम करो, असांखे दुखनि सां लिबरेट करो। ॿार ई बाप खे सॾु कंदा आहिनि। हिते ई ॾिसो, अगरि कंहिंखे सुख आहे, कंहिंखे धन संपत्ति आहे, कंहिंजा संबंधी सभिनि उन्हनि खे सुख था ॾियनि, त कोई भॻवान खे यादि कंदो आहे? भल करे हा भई सुबुह शाम आरती कंदो, हीअं। लेकिन दुख में जेको चिलाईंदो आहे न, हे भॻवान असां ते रहम कर, दया कर, शांती, इहे तॾहिं दुख थींदो आहे तॾहिं चिलाईंदा आहिनि, है न। त ई निशानी इहो सोचो कि सत्युग में त सुख ई सुख आहे, त उते छो चिलाईंदा। ॿार ई बाप खे सॾु कंदा आहिनि, छो जो ॿारनि ई सुख ॾिठो आहे न। बाप चईंदा आहिनि तव्हांखे पवित्र ठाहे करे मां हली वेंदुमि। जो पवित्र न ठहींदा उहो त सज़ा खाईंदा आहिनि। हिन में मनसा वाचा कर्मणा पवित्र रहणो। मनसा बि ॾाढी सुठी खपे, है न। इहे बि न चओ भाड़ में वञो, चओ सभिनि जो ई भलो थिए। एतिरी महिनत करणी आहे, छोजी मनसा सेवा तव्हां तॾहिं करे सघंदा जॾहिं तव्हां सभिनि जे लाइ सुठो सोचंदा, भई सभिनि जो ई भलो थिए, सभिनि जो ई कल्याण थिए, कोई कहिड़ो बि हुजे, है न। बाबा चवनि था जो पिछाड़ी में मनसा में कोई व्यर्थ ख़्यालात न अचे, हिकु बाप जे सिवाइ कोई बि यादि न अचे। बाप सम्झाईंदा आहिनि हाणे मनसा ताईं ईंदा आहिनि जेसि ताईं कर्मातीत अवस्था थी। हनुमान मिसल अडोल ठहिणो आहे, उन में ई वॾी महिनत खपे। जो आज्ञाकारी वफ़ादार सपूत ॿार हूंदा, बाप जो प्यार बि उन्हनि ते जास्ती रहंदो आहे। पंज विकारनि ते जीत न पाइण वारा एतिरा प्यारा न लॻंदा। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां कल्प बाप सां ईअं वरसो वठंदा आहियूं त केतिरी ख़ुशी जो पारो चढ़णो खपे। इहे बि ॼाणंदा आहियो स्थापना त ज़रूरु थियणी ई आहे। इहा पुराणी दुनिया क़ब्र दाख़िल थियणी आहे ज़रूरु। असां परिस्तान में वञण जे लाइ कल्प पहिरियों मिसल पुरुषारत कंदा रहंदा आहियूं। हीअ त क़ब्रिस्तान आहे न। पुराणी दुनिया ऐं नई दुनिया जी सम्झाणी
सीढ़ी में आए। ये सीढ़ी केतिरी सुठी आहे। इहे त मनुष्य सम्झंदा न आहिनि, है न। हिते सागर जे कंठे ते रहण वारा बि पूरा सम्झंदा न आहिनि। तव्हां मतिलबु बाबा वटि तव्हां ज्ञान धन जो दान त ज़रूरु करिणो ई आहे न। धन दिए धन न खुटे। दानी महादानी चईंदा आहिनि। जो हॉस्पिटल धर्मशाला आदि ठाहींदा आहिनि उन्हनि खे महादानी चईंदा आहिनि। उन्हनि जो फल पोइ ॿिए जन्म में अल्पकाल जे लाइ मिलंदो आहे। सम्झो धर्मशाला ठाहींदा आहिनि त ॿिए जन्म में मकान जो सुख मिलंदो। कोई ॾाढो धन दान कंदा आहिनि त राजा जे घर में व साहूकार जे घर में जन्म वठंदा आहिनि। उहो दान सां ई ठहींदा आहिनि, है न। तव्हां पढ़ाई सां राजाई पद प्राप्त कंदा आहियो। हिते असां छा दान कंदा आहियूं? ज्ञान धन दान कंदा आहियूं। पढ़ाई बि आहे, दान बि आहे। हिते डायरेक्ट आहे, भक्ति मार्ग में इनडायरेक्ट आहे। शिव बाबा तव्हांखे पढ़ाई सां अहिड़ो ठाहींदा आहिनि। शिव बाबा वटि त आहे ई अविनाशी ज्ञान जा रतन। हिकु हिकु रतन लख रुपए जो आहे। भक्ति जे लाइ ईअं न चईंदासीं। ज्ञान हिनखे चइबो आहे। शास्त्रनि में भक्ति जो ज्ञान आहे। भक्ति कीअं कबी आहे उन जे लाइ शिक्षा मिलंदी आहे। तव्हां ॿारनि खे ज्ञान जी कपारी ख़ुशी नशो हुजिणो खपे। तव्हां भक्ति खां पोइ तव्हांखे ज्ञान मिलंदो आहे। ज्ञान सां विश्व जी बादशाही जो कपारी नशो चढ़ंदो आहे। जो जास्ती सर्विस कंदा उन्हनि खे नशो चढ़ंदो। प्रदर्शनी अथवा म्यूज़ियम में बि सुठो भाषण करण वारनि खे सॾु कंदा आहिनि। हुते बि ज़रूरु नंबरवार हूंदा न। महारथी घोड़ेसवार प्यादा हूंदा आहिनि। दिलवाड़ा मंदिर में बि यादगार ठहियलु आहे। तव्हां चईंदा इहे चैतन्य दिलवाड़ा आहे, उहा जड़ आहे। तव्हां आहियो गुप्त, इन करे तव्हांखे कोई ॼाणंदो ई न आहे, है न। तव्हां आहियो राज ऋषि, उहे आहिनि हठयोगी ऋषि। हाणे तव्हां ज्ञानेश्वरी आहियो। ज्ञान सागर तव्हांखे ज्ञान ॾियनि था। तव्हां अविनाशी सर्जन जा ॿार आहियो। सर्जन ई नब्ज़ ॾिसंदा आहिनि न। त पंहिंजी नब्ज़ खे ई न ॼाणंदा त ॿिए खे पोइ कीअं ॼाणंदा। तव्हां अविनाशी सर्जन जा ॿार आहियो न। ज्ञान अंजन सतगुरु ॾिनो। इहे आहे ज्ञान इंजेक्शन। आत्मा खे इंजेक्शन लॻंदो आहे। इहा महिमा बि हाणे जी आहे। सतयुग जी बि महिमा आहे। गुरुअनि खे बि ज्ञान इंजेक्शन सतगुरु ई ॾींदो आहे। देहधारी गुरुअनि खे बि ज्ञान इंजेक्शन सतगुरु ई ॾींदो आहे। तव्हां अविनाशी सर्जन जा ॿार आहियो त तव्हांखे धंधो ई आहे तव्हांजो सभिनि खे ज्ञान इंजेक्शन लॻाइण, है न। तव्हांजो धंधो छा आहे? ज्ञान इंजेक्शन लॻाइण। डॉक्टर में बि कोई मास में लख कोई 500 बि मुश्किल कमाईंदा। नंबरवार त हिक ॿिए वटि वेंदा आहिनि, है न। हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट में जजमेंट मिलंदी आहे, फांसी चढ़णो आहे। पोइ प्रेसिडेंट पास अपील कंदो आहे त उहो माफ़ बि करे ॾींदा। पोइ प्रेसिडेंट खे ॾींदा आहिनि त माफ़ बि करे छॾींदा आहिनि, है न। त हिते बि बाबा असांखे ज्ञान इंजेक्शन लॻाइनि था। उन अनुसार कमाई जेतिरो असां ॿियनि खे ॾींदासीं, धारण कंदासीं, ओतिरी कमाई थींदी, है न। त हिते बि कॾहिं कॾहिं कोई ॿार कीअं थी वेंदो आहे त बाबा खे अगरि बाबा वटि पहुची वियो त बची वेंदो। सचाई सां रहंदो त बची वेंदो। तव्हां ॿारनि खे त नशो रहणो खपे, उदारचित थियणो खपे न। इन भागीरथ में बाप प्रवेश थिया आहिनि त इन्हनि खे बाबा उदारचित ठाहियो अथई, मतिलबु सर्व जो उद्धार करण वारा। ख़ुदि त कुझु बि करे सघंदा आहिनि। उहे हिननि में अची करे शिव बाबा, उहे हिननि में अची करे मालिक ठही वेही रहंदा आहिनि। शिव बाबा
मालिक ठही वेही रहंदा आहिनि। हलो इहे सभु भारत जे कल्याण जे लाइ लॻाइणो आहे। तव्हां धन लॻाईंदा आहियो भारत जे कल्याण जे लाइ, है न। तव्हां धन लॻाईंदा आहियो भारत जे कल्याण जे लाइ, असां धन लॻाईंदा आहियूं। त जेको बि आहे पंहिंजो तन मन धन जो बि स्थूल में आहे, जो है न, ये तन दृष्टि वृत्ति बोल चाल कर्म हलणी चलणी सभु पाप समान। त हिनखे चइबो आहे तन मन धन बाप जे कार्य में लॻाइणु, भारत जे कल्याण जे लाइ लॻाइणु। कोई पुछे ख़र्चो किथां लाहींदा आहियो, चए असां पंहिंजे ई तन मन धन सां पूरे विश्व जी सर्विस कंदा आहियूं। असां राज्य कंदासीं त पैसा बि असां ई लाहींदासीं न, है न। बाबा थोड़ी मथां पैसा खणी ईंदा, बाबा चईंदा न मां त जेका घर आदि खाइण पीअण सभु तव्हांजे लाइ आहे। जीअं भक्ति मार्ग में माण्हू भॻवानु अर्थ ॾींदा आहिनि, लेकिन ठाहींदा त मंदर ख़ुदि ई रहंदा आहिनि मंदरनि में। ज़्यादा भॻवान जी त हिकु मूर्ति रखंदा आहिनि, उहो थोड़ी सदा मूर्ति में रहंदा। खाइण पीअण जो बि आहे सभु माण्हुनि जे लाइ ई थींदो आहे। त बाबा चईंदा आहिनि कि चओ उन्हनि खे कि असां राज्य कंदासीं त पैसा बि त असां लॻाईंदासीं न। असां पंहिंजो ई ख़र्चो कंदा आहियूं। असां ब्राह्मण श्रीमत ते राज्य स्थापना कंदा आहियूं। जो ब्राह्मण ठहींदा उहे ई ख़र्चो कंदा न। शूद्र खां ब्राह्मण ठहिया पोइ देवता ठहिणो आहे। बाबा त चईंदा आहिनि सभु चित्र अहिड़ा ट्रांसलाइट जा ठाहियो जो मनुष्य खे कशिश थिए। कोई त झटि सां तीर लॻी वेंदो आहे कंहिंखे, कोई जादू सां डॾी करे अची वेंदो, कोई जादू सां डरी करे ईंदो ई न, है न। मनुष्य खां देवता ठहिण इहे त जादू आहे न। भॻवान वाचे मां तव्हांखे राजयोग सेखारींदो आहियां। हठयोग कॾहिं राजयोग सिखलाए न सघे। इहे ॻाल्हियूं हाणे तव्हां सम्झंदा आहियो। तव्हां मंदिर लाइक़ु ठहो था न। हिन समय इहे सॼी विश्व बेहद जी लंका आहे। सॼे विश्व ते रावण जो राज्य आहे। बाक़ी सत्य त्रेता में रावण आदि हूंदो ई न। बाप चईंदा आहिनि हाणे मां जो ॿुधाईंदो आहे उहो ॿुधो। हिन अखियुनि सां कुझु ॾिसो न। ये पुराणी दुनिया त विनाश थियणी आहे। हिन करे असां पंहिंजी शांति धाम ऐं सुखधाम खे ई यादि कंदा आहियूं, है न। हाणे तव्हां पुजारी खां पूज्य ठहिया आहियो। ये नंबर 1 पुजारी हुया। नारायण जी ॾाढी पूजा कंदा हुया ब्रह्मा बाबा। हाणे पोइ पूज्य नारायण ठहनि था। तत्वम तव्हां बि पूज्य पुरुषार्थ करे ठही सघंदा आहियो। राजधानी त हल्दी आहे न। जीअं किंग एडवर्ड दी फर्स्ट सेकेंड थर्ड हलंदो आयो न। बाबा चईंदा आहिनि तव्हां सर्वव्यापी चई करे असांजो तिरस्कार कंदा आया आहियो। असां पोइ बि असां तव्हांजो उपकार कंदा आहियूं। ये खेल बि अहिड़ो वंडरफुल ठहियलु आहे। पुरुषार्थ ज़रूरु करिणो आहे। कल्प पहिरों जो पुरुषार्थ कयो उहो ई ड्रामा अनुसार कंदा, उहो ई ड्रामा अनुसार कंदा जंहिं जो पुरुषार्थ कयो। जीअं ॿारनि खे सर्विस जो शौक़ु रहंदो आहे, उन्हनि खे राति ॾींहुं इहे ई चिंतन रहंदो आहे, है न। जीअं ॿारनि खे सर्विस जो शौक़ु रहंदो आहे, उन्हनि खे राति ॾींहुं इहे चिंतन रहंदो आहे कि कीअं आत्माउनि खे संदेश पहुचायूं। केॾा दुखी आहिनि, है न। दुखी आहिनि लेकिन उन्हनि खे ॿुधायो त बि माण्हू पैसे जे पुठियां केॾो वञे थो, त बि सोचे थो न असां पैसो कमायूं, है न। इंसाननि ते विश्वास करे हले थो, भॻवान ते विश्वास नथो करे। तव्हां ॿारनि खे बाप सां रास्तो मिलियो आहे त तव्हां ॿारनि खे सर्विस बग़ैर कुझु सुठो न लॻंदो।
दुनियावी वातावरण भी सुठो न लॻंदो। सर्विस वारनि खे त सर्विस बग़ैर आराम ई न आहे। जेके सर्विस करण जो शौक़ु हूंदो आहे न, भई जेका माण्हू रोज़ु बाबा जी मुरली सभिनि खे ॿुधाइनि, क्लास कराइनि, कोर्स कराइनि, कंहिं बि रीति स्थूल या सूक्ष्म, उन्हनि खे त लॻंदो न भई असां हीअ सभु कंदा रहूं। हाणे तव्हां ठहिया आहियो ॾाढा ऊच टीचर, तव्हांजो धंधो ई आहे जेतिरो सुठो टीचर ॾाढनि खे आप समान ठाहींदा, उन्हनि खे एतिरो इज़ाफ़ो मिलंदो। उन्हनि खे पढ़ाइण बग़ैर आराम ई न ईंदो। मतिलबु उहा ॿियनि खे पढ़ाइण बग़ैर उन्हनि खे आराम ई न ईंदो, उहा ॿियनि खे पढ़ाईंदा ई रहंदा। प्रदर्शनी आदि में राति जो 12 बजे बि वेंदा आहिनि त बि ख़ुशी थींदी आहे। 12 बि वॼी वेंदा आहिनि त बि ख़ुशी थींदी आहे। थकावट थींदी आहे, गलो ख़राबु थी वेंदो त बि ख़ुशी में रहंदा आहिनि। ईश्वर सर्विस आहे न, इहा ॾाढी ऊच सर्विस आहे। उन्हनि खे पोइ कुझु बि मिठो ई न लॻंदो। चईंदा असां इहे मकान आदि वठी करे बि छा कंदासीं, असांखे त पढ़ाइणो आहे, इहा ई सर्विस करणी आहे। मिल्कियत आदि में खिटफिट ॾिसंदा त चईंदा इहे सोनो ई कंहिं कम जो कन कटे। सर्विस सां त बेड़ो पार थियणो आहे, सर्विस सां त बेड़ो पार थियणो। बाबा चई ॾींदा आहिनि मकान बि भल उन्हनि जे नाम हुजे, बीके खे त बसि सर्विस करणी आहे न। हिन सर्विस में कोई ॿाहिरां जो बंधन सुठो न लॻंदो आहे। मतिलबु सम्झो पंहिंजे नाम हुजे, वरी उहा चिक वरी अलाए छा थींदो रहंदो आहे, त ॿाहिरां जो बंधन सुठो न लॻंदो आहे। कोई जी त रग वेंदी आहे, कोई जी रग टुटी पवंदी आहे। बाबा चईंदा आहिनि मनमना भव त तव्हांजा ई विक्रम विनाश थींदा। मनमना भव त तव्हांजा ई विक्रम विनाश थींदा। सदा ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे ई यादि करो त विक्रम विनाश थींदा। ॾाढी मदद मिली वेंदी। हिन सर्विस में जो लॻी वञिणो खपे। इन में आमदनी ॾाढी आहे। मकान आदि जी ॻाल्हि न आहे। मकान ॾियो, बंधन विझनि त अहिड़ो मकान असां वठूं ई छो। है न, मकान ॾियो पोइ उहो बंधन विझनि त अहिड़ो मकान असां वठूं ई छो। जो सर्विस न ॼाणंदा आहिनि उहे त पंहिंजे कम जा ई न आहिनि। टीचर आप समान ठाहींदा न ठाहींदा त उहो छा कम जा। हैंड्स जी ॾाढी ज़रूरत रहंदी आहे। हैंड्स जी ॾाढी ज़रूरत रहंदी आहे। हाणे बि ॾिसो, पर हैंड्स त मिली वेंदा आहिनि, लेकिन है न, ॾिसो हैंड्स त बाबा वटि ॾाढा आहिनि, लेकिन संभालण वारा न आहिनि। कंहिंमें बि कुझु अहिड़ो संस्कार ॾिसंदा त बसि हुनखे कढ, है न। जेका जीअं बाबा एॾी सारे ॿारनि खे संभालियईं, हर हिक जी कमी कमज़ोरी ॼाणंदे हुए बि हुनजी विशेषता ॾिसी करे हुनखे हुन कम में लॻाईं। हिकु त बाबा ॿारनि खे वठी अचनि, ॿियो तव्हां उन्हनि खे अगरि जंहिंमें जो विशेषता आहे उहो विशेषता अनुसार हुन मां कमु कढनि त ॿिया चवनि हिन खे छो अॻियां कयो, हिन खे कढो, हीअं करो। है न, बाबा जे साम्हूं बि आया हूंदा, लेकिन बाबा कीअं युक्त हर हिक खे हलाईं, उहा टेक्निक सिखणी आहे, तॾहिं त हैंड्स निकिरंदा न। त बाबा चवनि था हैंड्स जी त ॾाढी ज़रूरत रहंदी आहे। इन में बि कन्या ऐं माताउनि जी जास्ती ज़रूरत रहंदी आहे। ॿार सम्झंदा आहिनि बाप टीचर आहे, ॿार बि टीचर खपनि न। ईअं न कि टीचर ॿियो कोई कमु न करे सघंदो आहे, सभु कमु करणु अचिणो खपे। ऐं ईअं बि न कि सम्झो अगरि तव्हां क्लास था करायो, भाषण था करायो, तव्हां कोर्स था करायो, त तव्हांखे कॾहिं अगरि स्थूल सेवा करणी पए त तव्हां चओ असां छो करूं, है न। या स्थूल सेवा वारनि खे बि कॾहिं चांस मिले त उन्हनि खे बि मुरली ॿुधाइनि, क्लास कराइनि,
न कंहिंखे बि असां बि हिक ॿिए खे घटि नज़र सां न ॾिसूं की इहे कीअं पढ़ाईंदी। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां ॾींहुं राति सर्विस जे चिंतन में रहिणो आहे। ॿियो सभु रग तोड़े छॾिणी आहे, है न। ॾींहुं राति सर्विस जे चिंतन में रहो, कीअं हर आत्मा खे ठिकानो मिले, कीअं हर आत्मा बाबा जो परिचय प्राप्त करे पंहिंजो वरसो वठी वठे। बाक़ी सभु रगियूं तोड़े छॾिणियूं आहिनि। सर्विस बग़ैर आराम न, सर्विस करे आप समान ठाहिणो। ॿियो आहे बाप समान उदार चित ठहिणो। बाप समान उदार चित ठहिणो आहे। सभिनि जे नफ़्स ॾिसी करे सेवा करणी आहे, है न। इहो ॾाढो ज़रूरी आहे, है न। कंहिंखे हर हिक जी नफ़्स ॾिसी सेवा करो। अगरि कंहिंखे सिर्फ़ु शांती खपे ऐं तव्हां हुनखे ज्ञान ॾियणु लॻी वञो, हुनखे हुन समय शांती खपे, त बि ठीकु न आहे न। त सभिनि खे नफ़्स ॾिसी करे सेवा करणी आहे। पंहिंजो तन मन धन भारत जे कल्याण में लॻाइणो आहे। अचल अडोल ठहिण जे लाइ आज्ञाकारी वफ़ादार ठहिणो आहे। सदा बाप जे आज्ञाकारी ठहो, बाबा सां कुझु बि छुपायो न, वफ़ादार ठहो। तॾहिं असां जीवन में सदा अचल अडोल रहंदासीं। छो जो बाबा बि पोइ ज़िम्मेवारी वठी वठंदा न, त बाबा बि पोइ उन अनुसार असांखे शक्ति ॾींदा आहिनि, मदद ॾींदा आहिनि, त असां जीवन में सदा अचल अडोल रहंदा आहियूं। वरदाना शो शाह जी क्वेश्चन जी जाल सां सदा मुक्त रहण वारा विश्व सेवाधारी चक्रवर्ती भव। जॾहिं स्वदर्शन चक्र राइट तरफ़ हलाइण जे बजाय रॉन्ग तरफ़ हलाईंदा आहियो, तॾहिं माया जी थियण जे बजाय पर जे दर्शन जे उलझन जे चक्र में अची वेंदा आहियो। जंहिंसां शो शाह जी क्वेश्चन जी जाल ठही वेंदी आहे। पर दर्शन अर्थात ॿिए खे ॾिसणु, ईअं छो थो करे, हिनखे ईअं न करिणो खपे, वो जो बि करे थो, लेकिन मूंखे हुन समय छा करिणो आहे, इहा असांखे यादि हुजणो खपे, है न। वो जो बि करे थो, लेकिन मूंखे हुन समय राइट टचिंग, राइट डिसीजन, वो बि इंस्टेंट। कॾहिं कॾहिं कुझु थींदो आहे न कि अचानक सां ई असांखे उहो सीन ईंदो आहे, अचानक सां ई असांखे उहो कर्म करिणो पवंदो आहे। त उहो कॾहिं कॾहिं न असां बाबा जी यादि में रहंदा आहियूं त हू बाबा ई ख़ुदि कराईंदा आहिनि, असांखे बि पतो न लॻंदो आहे छा थियो। त हिन में अगरि तव्हां उहो कमु सही बि कयो त हुन में अहंकार बि न अचिणो खपे कि मुंहिंजे राइट टचिंग आहे न। असां त बाबा जी यादि में हुआसीं, जो बि सीन हली बाबा जो कराई, उहो सभु बाबा ते अर्पण। कॾहिं कॾहिं माया बि कराए सघंदी आहे, हिन करे बाबा जी यादि में रहणो आहे। त बाबा चवनि था पर जे दर्शन जे उलझन जे चक्र में अची वेंदा आहे, जंहिंसां शो शाह जे क्वेश्चन जी जाल ठही वेंदी आहे। जो स्वयं ई रचदा पोइ स्वयं ई फसी वेंदा आहिनि। इन करे नॉलेजफुल ठही स्वदर्शन चक्र फिराईंदा रहो। त शो शाह जी क्वेश्चन जी जाल सां मुक्त, योग युक्त, जीवन मुक्त चक्रवर्ती ठही बाप सां गॾु विश्व कल्याण जी सेवा में चक्कर लॻाईंदा रहंदा। बाबा छा था चवनि, नॉलेजफुल ठही स्वदर्शन चक्र फिराईंदा रहो, शो शाह जी क्वेश्चन जी जाल सां मुक्त, योग युक्त चक्रवर्ती ठही बाप सां गॾु विश्व जी सेवा कंदा, सेवा जे चक्कर लॻाईंदा रहंदा।
जहिड़ी तव्हां स्वदर्शन स्व खे ॾिसंदव, ॿियनि जी ॻाल्हियुनि में न फसंदव, ॿियो कुझु बि करे, ॿियो वेही क्रोध थो करे, लेकिन असांखे छा करिणो आहे? तॾहिं ई असां योग युक्त बाबा जी यादि में रही सघंदासीं, तॾहिं ई असां जीवन मुक्त स्थिति प्राप्त करे सघंदासीं। मतिलबु जीवन मुक्त अर्थात हिन जीवन में कर्म क्षेत्र में अहिड़े वातावरण में रहंदे हुए बि हुन वातावरण सां मुक्त, बाप सां गॾु विश्व सेवा, विश्व जो कल्याण करण जे लाइ सदा उन्हनि खे लाइट माइट पहुचाए सघंदासीं, अर्थात ये सेवा करे सघंदासीं। विश्व सेवाधारी चक्रवर्ती राजा ठही वेंदा पोइ, विश्व सेवाधारी चक्रवर्ती राजा ठही वेंदा। स्लोगन आहे, प्लेन बुद्धि सां प्लान खे प्रैक्टिकल में लायो त सफलता समायल आहे। अव्यक्त इशारो, जॾहिं कर्माती स्थिति जे समीप पहुचंदव तॾहिं कंहिं आत्मा तरफ़ बुद्धि जो झुकाव, कर्म जो बंधन न ठाहींदव। बुद्धि जो झुकाव, हुन आत्मा जे लाइ असांजी बुद्धि जो झुकाव न हूंदो। कर्म कंदे हुए बि कर्म जे बंधन में न फंसंदासीं। कर्म कयो, हुन आत्मा सां बि संबंध में आयासीं, उन्हनि जी मदद कई, वापसि कर्मातीत अवस्था सर्व कर्म बंधननि सां मुक्त, न्यारो ठही प्रकृति द्वारा निमित मात्र कर्म कराइण वारो। सिर्फ़ु निमित मात्र कर्म कराऊं था, असांखे कोई बंधन न आहे, कोई ज़रूरी न आहे। हाणे अगरि असां चाहियूं न करिणो आहे त न करिणो आहे। सर्व कर्म बंधन सां मुक्त हूंदासीं, न्यारा ठही प्रकृति द्वारा निमित मात्र कर्म कराइणो, इहो थींदो आहे कर्मातीत। कर्मातीत अवस्था जो अनुभव करण लाइ न्यारा ठहिण जो पुरुषार्थ बार बार न करिणो पवंदो, है न, बार बार असांखे न करिणो पवंदो। सहज ऐं स्वतः ई असां न्यारेपन जो अनुभव थींदो, सहज ऐं स्वतः ई अनुभव थींदो कि कराइण वारो करण वारी इहे कर्मेंद्रियूं अलॻि आहिनि। मां आत्मा अलॻि आहे ऐं करण वारी कर्मेंद्री अलॻि आहे। स्वतः ही अनुभव थींदो असांखे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,